अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मुल्क जी सियासी सूरत हाल, निगरान सेटअप जे हवाले सां मशवरा, ईंदड़ आम चूंडूं, सीट एडजस्टमेंट ऐं इत्तेहाद जे हवाले सां। इन हवाले सां वाज़रह त पीपल्स पार्टी ऐं नून लीग में मुलाक़ातनि ऐं मशवरनि जो सिलसिलो केतिरे वक़्त खां जारी आहे। इहो चयो पियो वञे त 8 अगस्त ते क़ौमी असेंबली खे डिज़ोल्व कयो वेंदो, जॾहिं त क़ौमी असेंबली जो मुद्दो 12 अगस्त रात जो 12 बजे ख़त्म थी रहियो आहे। इन हवाले सां नईं पार्टियुनि जो जुड़ण जो जेको सिलसिलो आहे उहो बि जारी आहे, जॾहिं त इत्तेहादियुनि खे ख़दशा पिणु पंहिंजी जाइ ते इत्तेहादियुनि जा ख़दशा पिणु बरक़रार आहिनि। इन हवाले सां आदमशुमारी जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त MKM वफ़द वज़ीर आज़म सां मुलाक़ात पिणु कई आहे, जंहिंमें उन्हनि आदमशुमारी जे हवाले सां ख़दशा पिणु ॾेखारिया। वज़ीर आज़म पारां MKM वफ़द खे ख़ातिरी कराई वई त अञा ताईं पुराणी आदमशुमारी तहत चूंडूं कराइण जो को बि फ़ैसिलो न थी सघियो आहे, जॾहिं त डिजिटल आदमशुमारी जा नतीजा अञा ताईं साम्हूं न अची सघिया आहिनि। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे हिन वक़्तु जंहिं महिमान जॉइन कयो आहे उन जो तारुफ़ कराईंदी हलां। पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ इंतहाई सीनियर सियासी अगवान ताज हैदर साहब असां सां गॾु आहिनि। ताज साहब, वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। ताज साहब, ये फरमाइएगा कि 8 अगस्त को क्या फाइनली असेंबली डिसॉल्व की जाएगी? देखिए, दोनों बड़ी जमातों की क़यादतों का एक मशवरा हुआ है और उसके बाद मैंने अखबार में ये ऐलान देखा है वज़ीर आज़म का कि 8 अगस्त को डिसॉल्व करेंगे। जी ताज साहब, ये कहिएगा कि पीपल्स पार्टी और नून लीग के कई मुलाकातें और मशवरे जारी हैं, इत्तेहादियों के भी खदशे हैं, उनका भी कहना है कि उनको इस हवाले से एतमाद में नहीं लिया गया। आपने देखा पिछले दिनों मौलाना साहब ने इस हवाले से खदशात का इजहार किया, उसके बाद वजीर आजम साहब ने उनसे मुलाकात की और MKM वफद के भी खदशे अपनी जगह पर बरकरार हैं, क्या कहिएगा? हम तो इकोनॉमिक रिवाइवल की प्लान पे लगे हुए हैं और खुदा करे कि मुल्क की माशी सूरत हाल इन तजावीज़ से बेहतर हो सके और लोगों को रोजगार मिल सके। ताज साहब, अभी भी कई रूमर्स हैं जो मार्केट में हैं कि इंतखाबात होंगे भी नहीं होंगे। आपने देखा कि जिन 2 सूबों में निगरान सेटअप है वहां पर सुप्रीम कोर्ट के कहने के बावजूद इंतखाबात नहीं हो सके, तो नून लीग या पीपल्स पार्टी को क्या ये श्योरिटी है कि जो इंतखाबात हैं वो 90 रोज में हो जाएंगे पूरे मुल्क में एक साथ? थी और आइन का तकाजा भी ये था कि सारे इंतखाबात एक ही दिन पे हों और उन्होंने पता नहीं क्या फैसला किया था कि उन्होंने वो असेंबलियां डिसॉल्व कर ली, जिसका नुकसान उन्हें ही खुद हुआ। लेकिन ये कि इंतखाबात एक ही दिन में कराना तमाम असेंबलियों के, तो वो भी ज़रूरी था और इसलिए ये जो है ताख़ीर हुई है, लेकिन इंशाअल्लाह अब तमाम इंतखाबात एक ही दिन पे होंगे। ताज साहब, निगरान वजीर आजम के हवाले से क्या मुशावरत हुई है? आप समझते हैं कि निगरान वजीर आजम जो है वो पीपल्स पार्टी से होगा, नून लीग से होगा या कोई टेक्नोक्रेट हो सकता है? नहीं, इससे फर्क नहीं पड़ता, कोई भी हो, जैसा आला क़यादतों में मशवरा हुआ है तो, और उसके बाद फिर कायदे हिज़्ब इख्तिलाफ से भी मशवरा करना चाहिए आइन के मुताबिक, तो जो भी फैसला होता है इंशाअल्लाह। हम तो इंतखाबी मुहिम में ही लगे हुए हैं कि इंतखाबी मुहिम किस तरीके से चलाई जाए। ये जो है स्पेकुलेशन, ये जो स्पेकुलेटर्स हैं उनको मुबारक, हमें कोई फ़र्क इससे नहीं पड़ता अगर बाहमी मुशावरत से ये काम हो रहा है। ताज साहब, ये कहिएगा कि इंतखाबाती इस्लाहात के हवाले से ज़ाहिर है आप भी उसमें शरीक रहें, क्या चीज़ें हैं जो, क्या तरामीम हैं जो आप समझते हैं कि जो तजवीज़ें आई हैं या जो की गई हैं की जाएंगी? सबीन कोई 80 के करीब तरामीम हैं जी। मैं सिर्फ ये कह सकता हूँ, क्योंकि वो 1-2 दिन में पब्लिक हो जाएंगी सारी, कि हमारा जो रुख था, जो हम कोशिश कर रहे थे वो ये था कि इत्तेफाक राय हो तमाम सियासी जमातों में और शफाफियत हो इंतखाबी अमल के अंदर। हरचंद के मेरा पहले दिन तो यही ख्याल था और मैंने कहा भी और काफ़ी ज़ोर दे के कहा कि ईमानदाराना इंतखाबात जो है वो बेईमानी से किए हुए मर्दमशुमारी पे नहीं हो सकते। बहरहाल ये एक हकीकत है कि ये इंतखाबात जो हैं वो इन पे ये सवालिया निशान उठता है कि एक मर्दमशुमारी जिस पे एतराज़ात हैं, बहुत शदीद एतराज़ात हैं,
اس کے ذریعے کوشش کی گئی پری پول ریگنگ کی، لیکن جو انتخابی عمل ہے اس کو شفاف اور ایماندارانہ بنانے کے لیے ہم نے پوری کوشش کی ہے، مشورے کیے ہیں، اور انشاءاللہ یہ شفافیت جو ہے یہ نظر آئے گی اس میں۔ طاہر صاحب، مردم شماری کے حوالے سے بھی کافی خدشات ہیں۔ ایم کیو ایم پاکستان ظاہر اتحادی بھی ہے اور ان کے بھی خدشات ہیں۔ انہوں نے وزیر اعظم پاکستان شہباز شریف صاحب سے ملاقات بھی کی ہے، کیا کہیے گا؟ ابھی تک جو اسٹیٹمنٹ وزیر اعظم صاحب کی آئی، ان کا کہنا تھا کہ ابھی ایسا کوئی فیصلہ نہیں کیا گیا کہ جو انتخابات ہیں وہ پچھلی مردم شماری کے تحت ہی کرائے جائیں گے، تو یہ معاملہ کیسے سالو ہو سکتا ہے؟ تو وہ بہت بڑا مذاق ہوگا اگر 22 کروڑ آبادی ہے اور 13 کروڑ ووٹر ہیں تو ووٹروں کا تناسب 59% ہو جاتا ہے، بلکہ 60% ہو جاتا ہے، اور کسی بھی ملک کے اندر ووٹروں کا اور آبادی کا تناسب 60% کا نہیں ہوتا، کیونکہ 18 سال سے زیادہ عمر کی جو لوگ ہیں وہ تقریباً 40% ہوتے ہیں، اور 18 سال سے کم عمر کے جو بچے ہیں وہ 60% ہوتے ہیں، تو یہ بالکل الٹا کر دیا گیا ہے۔ تو بہرحال جہاں اس قوم کے ساتھ اتنے مذاق کیے گئے ہیں، یہ مذاق بھی ہو رہا ہے، اور بڑی بات یہ ہے کہ یہ جو 35 ارب روپے لٹائے گئے ہیں اور پھینک دیے گئے ہیں جی، صرف ایک بدنیتی کو دوام دینے کے لیے، اور ایک سندھ دشمن پالیسی پھر سے اپنائی گئی ہے، تو میں سمجھتا ہوں کہ یہ ٹھیک نہیں کی جا سکتی۔ جو بھی ذمہ دار ہے اس کا، میں تو یہ مطالبہ کروں گا کہ اس کے خلاف انکوائری ہو۔ چھوٹی چھوٹی باتوں پہ جی آئی ٹی ہوتی ہے، اتنی بڑی جو قوم کو دھوکہ دیا گیا ہے، اور جس طریقے سے یہ مردم شماری کی گئی ہے اور 35 ارب سرکاری خزانے کے خرچ ہوئے ہیں، اس کی کم از کم ایک انکوائری تو ہو کہ یہ کون لوگ ہیں، اور انکوائری اگر ہوتی ہے تو میں خود پیش ہوں گا کہ 1.5 سال تک ہم نے کیا کیا کوشش کی اس بات کی کہ اس صورتحال کو ٹھیک سے کیا جائے، ٹھیک کر لیا جائے اور صحیح طریقہ کار اپنایا جائے، لیکن اور کیا کیا غیر آئینی باتیں اس کے اندر ہوئی ہیں، بتانے کے باوجود غیر آئینی باتیں ہوئی۔ ایک تو یہ ہے کہ صاحب گڈ فیتھ میں ہم سے کوئی غلطی ہو گئی، جی، یہ نہیں بار بار بتایا گیا، خطوط موجود ہیں، میٹنگز کے منٹس موجود ہیں، اور اس کے بعد یہ تمام چیز کی گئی ہے۔ مطلب میں نے اپنی جو کتاب سندھ کا مقدمہ ہے جی، وہ خود بھجوائی جو ہمارے چیف اسٹیٹسٹیشین ہیں ان کو 2 سال قبل، کہ جناب یہ دیکھ لیجئے اس وجہ سے گڑبڑ ہوئی تھی، اور پھر سے وہی گڑبڑ کی گئی، یا تو کہیں کہ جناب آپ غلط کہہ رہے ہیں، لیکن ڈیفنس میں وہ ایک بات بھی نہیں کر سکتے، اور اتنی بھیانک ایک سازش کی گئی ہے۔ میں سمجھتا ہوں کہ اس کی پوری طرح انکوائری ہونی چاہیے۔ طاہر صاحب، اگر انتخابات نئی آدم شماری کے تحت مردم شماری کے تحت ہوتے ہیں تو اس کی تو ابھی اناؤنسمنٹ بھی نہیں ہوئی، پھر اس میں حلقہ بندیوں کے لیے بھی الیکشن کمیشن کو 6 مہینے تک کا تو وقت چاہیے ہوتا ہے، کیا کہیں گے؟ نہیں، وہ تمام چیزیں ہیں، اور میں تو یہی کہتا ہوں کہ سندھ دشمنی ایک طریقہ رہا ہے، اگر ایک دفعہ پھر سندھ دشمنی کی جا رہی ہے تو ظاہر ہے کہ ہم تو اس پہ بھرپور احتجاج کریں گے، لیکن اس آدم شماری کو ابھی یا بعد میں ٹھیک کرنا ناممکن ہے جس طریقے سے یہ کی گئی ہے، اور اکیلا طریقہ یہ ہے کہ ایک انکوائری ہو تاکہ جو بھی اس کا ذمہ دار ہے، اور مجھے پتا ہے میرے سامنے نام بھی ہے کہ کس کس نے یہ کیا ہے، تو وہ سب سامنے آئیں اور ان کو سزا دی جائے۔ ٹھیک، طاہر صاحب کیا آپ ہمارے پروگرام میں وہ نام بتا سکتے ہیں یا اگر انکوائری ہوئی اس میں پیش ہو کے بتائیں گے؟ کے سامنے میں بتاؤں گا، لیکن وہ نام سب کو پتا ہے کہ ٹھیک، 13 آدمیوں کی کمیٹی میں صرف 2 آدمی ایسے تھے جو ڈی جورے کہہ رہے تھے، باقی لوگ ڈیفیکٹو چاہتے تھے، لیکن ان 2 آدمیوں نے زور زبردستی کر کے ڈی جورے طریقہ کار پہ پھر سے مردم شماری کرائی، اور بڑے بڑے علاقے، یعنی میرے پاس جو لسٹیں آ رہی ہیں بلاکوں کی آبادیوں کے، پارٹی کے کارکن جو بھیج رہے جی، ہیں، 16 ہزار آدمی ایک بلاک کے اندر رکھے ہوئے ہیں۔ 16,000 آدمیوں کا مطلب یہ ہے کہ 3,000 فیملیز جو ہیں وہ ایک بلاک کے اندر، جبکہ قاعدے کے مطابق 250 سے 300 فیملیز ہوتی ہیں،
تو کس طریقے سے بلاکوں کی تعداد کو کم کیا گیا, کس طریقے سے الٹے سیدھے نقشے جو ہیں ان کو استعمال کیا گیا, ان نقشوں پہ بھی عمل درآمد نہیں کیا گیا. آپ کو یقین نہیں آئے گا لیکن میں اور میرا پورا محلہ اس میں آدم شماری نہیں ہوئی. میم شین کے جو نمبر ہوتے ہیں وہ تک نہیں لگائے گئے. آپ نے گھر شماری اور آدم شماری ایک ساتھ کی جو کہ بالکل غیر قانونی اور غیر آئینی ہے. گھر شماری جب مکمل ہو جاتی ہے, ویریفائی ہو جاتی ہے, تصدیق جب اس کی ہو جاتی ہے, اس کے بعد آپ آدم شماری کرتے ہیں. اگر آپ کو یہی نہیں پتا کہ گھر کتنے, تو پھر آپ بلاک کیسے بنائیں گے؟ اور اگر بلاک نہیں بنائیں گے آپ تو پھر آدم شماری کیسے کریں گے؟ انہوں نے ہر چیز ایک ساتھ کر دی. تو یہ تمام چیزیں جو ہیں یہ میرے خیال سے ایسی ہیں کہ جن کو نظر انداز نہیں کرنا چاہیے. اور مجھے اس وقت پتہ نہیں کہ پارٹی کی قیادت اس پہ کیا سوچ رہی ہے, لیکن اگر آپ میری ذاتی رائے پوچھیں تو اس پر باقاعدہ ایک انکوائری ہونی چاہیے. تاج صاحب مجھے یہ بتائیں کہ اس حوالے سے انکوائری آپ نے کہا کہ ہونی چاہیے, انویسٹیگیٹ کیا جانا چاہیے, کیا پیپلز پارٹی اس حوالے سے کوئی کیس کرے گی؟ جو بھی آپ کہہ رہے ہیں کہ جن کو بھی انکوائری میں شامل ہونا چاہیے, کیا پیپلز پارٹی سندھ کا یہ کیس لڑے گی؟ نہیں, ہم تو لڑ رہے ہیں, ہم نے ریجیکٹ کر دیا ہے اس کو, ہماری سینٹرل کمیٹی نے, کہ یہ ریجیکٹڈ ہے اور ہم تمام جو ہے اس پہ احتجاج کر رہے ہیں. ہم نے پچھلی دفعہ بھی احتجاج کیا تھا. جی, شاید ہم اکیلی پارٹی ہیں کہ جو اس طریقے سے اتنی شد و مت کے ساتھ یہ احتجاج کر رہی ہے. اب قیادت کیا فیصلہ کرتی ہے اس میں بہت سے فیکٹرز ہوں گے, لیکن یہ کہ اگر میری ذاتی رائے آپ پوچھیں جی, تو انکوائری ہونی چاہیے. اور میں نے اپنی قیادت سے بھی یہی گزارش کی ہے کہ جناب ایک بھرپور انکوائری کے علاوہ ہمارے پاس کوئی چارہ نہیں. بہت شکریہ تاج حیدر صاحب, آپ نے اپنا موقف ہمیں پروگرام میں دیا. ناظرین, پیپلز پارٹی سان تعلق رکھندڑ سینئر سیاسی اڳواڻ سینیٹر تاج حیدر صاحب اسان سان گڏ ہو. केतिरनि ई ॻाल्हियुनि जे हवाले सां उन्हनि जो चवणु हो त ख़दशा बरक़रार आहिनि. इन मुल्क में आम चूंडनि जे हवाले सां 80 तरमीमनि जे हवाले सां उन ॻाल्हि कई त चूंड सुधारा जेके आहिनि उन्हनि हवाले सां तजवीज़ूं बि आहिनि ऐं उन में 80 तरमीमूं आहिनि जेके शामिल कयूं वयूं आहिनि. उन्हनि जो चवणु हो त आदम शुमारी जे हवाले सां यक़ीननि उन्हनि खे बि तहफ़ुज़ात आहिनि ऐं पीपल्स पार्टी इहा वाहिद जमात आहे जंहिं आदम शुमारी जे हवाले सां सभ खां पहिरीं सवाल उथारियो. असां एहतजाज बि करे चुका आहियूं ऐं पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी में बि इन मामले खे खयो वियो. ताज साहब जो चवणु हो त ज़ाती राय में हुनजो इहो ख़्यालु आहे त इन हवाले सां मुकमल जांच थियणु घुरिजे, इंक्वायरी थियणु घुरिजे. इन हवाले सां जेकॾहिं हुननि जो चवणु हो त खेसि इंक्वायरी में पेश थियणो पियो त हू पेश थियण लाइ तयारु आहे. पर पार्टी जे हवाले सां हुनजो चवणु हो त हुन पार्टी आॾो बि इहा शइ बिल्कुलु रखी आहे. प्रोग्राम जे सिलसिले खे पिणु जारी रखंदासीं. वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो. वेलकम बैक नाज़रीन. प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं. इन ई सियासी सूरतहाल जे हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर सहाफ़ी ऐं तर्जुमेगार जावेद लांगा साहब जॉइन कयो आहे. जावेद साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो. जावेद साहब, हिन वक़्तु मुल्क जी सियासी सूरतहाल जंहिं तरफ़ वञी रही आहे, छा ॾिसो पिया ईंदड़ कुझु ॾींहंनि में छा थी सघे थो? ईंदड़ ॾींहंनि में जेको डेमोक्रेटिक जेका सोसाइटी ऐं कंट्री आहे उन में त ज़ाहिर आहे हिकिड़ो पॉलिटिकल जेको ट्रांज़ेक्शन आहे उहो थियणु घुरिजे. हिकिड़ी असेंबली, पार्लियामेंट, हुकूमत पंहिंजो मुदो जॾहिं पूरो कंदी आहे त नेचुरली हिकिड़ी निगरान गवर्नमेंट ईंदी आहे. पाकिस्तान जो जेको आइनी ढांचो आहे अहिड़ी तरमीम खां पोइ उनजी बि रिक्वायरमेंट इहा आहे कि हिकिड़ी निगरान हुकूमत अचे ऐं फ्री फेयर ऐं ट्रांसपेरेंट जेके आहिनि चूंडूं थी वञनि. इक़्तिदार हिकिड़ी नई जेका आहे सरकार आहे उनजी अॻुवानी कई वञे. हाणे पाकिस्तान में जेके कंस्पायरेसी थ्योरीज़ हूंदियूं आहिनि ऐं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं ऐं मसइलनि मां मसइला निकिरंदा आहिनि. इन करे हमेशह चूंडुनि जे विच में जेको ट्रांज़ेक्शन हूंदो आहे उन में इबाहम जी लेवल बि जेका आहे उहा वधी वेंदी आहे. उन में को तज्जा निगारनि जो या जेके पॉलिटिकल एनालिस्ट आहिनि उन्हनि जो को ॾोह कोन्हे को, छाकाणि पाकिस्तान जी जेका पॉलिटिकल हिस्ट्री रही आहे उहा ईअं ई रही आहे त गैर यकीनी सूरत हाल रही आहे. कॾहिं कॾहिं हुकूमतूं ऐं सिस्टम डीरेल थींदा रहिया आहिनि ऐं ॿियूं जेके गैर जमहूरी क़ुवतूं आहिनि उहे ईंदियूं रहियूं आहिनि. या जेके थ्योरीज़ आहिनि हर वक़्तु क़ाइमु कबियूं आहिनि मुल्क में सदारती निज़ाम जो ऐं डिगी टेक्नोक्रेटिक नेशनल गवर्नमेंट जो, त
ये सभई मामला जेके आहिनि हर वक़्तु हूंदा आहिनि, करे कंज़प्शन जेका आहे तजवीज़नि जी ऐं जेका अफ़वाहनि जी कंस्पायरेसी जी वधी वेंदी आहे। पर असल में थियण हींअर घुरिजे उसूली तौरु त हिकु हुकूमत जॾहिं अगस्त में असेंबली पंहिंजो मुदो पूरो थी करे या हीअ हुकूमत रज़ाकारना तौर ते कुझु ॾींहं अॻु में असेंबली टोड़ण जो ऐलान थी करे त निगरान सेटअप जेको आहे इन प्लेस थियणु घुरिजे ऐं उनखां पोइ इलेक्शन कमीशन जेको आहे चूंडुनि जो शेड्यूल आइन मुताबिक़ ॾिए ऐं चूंडूं थी वञनि। पॉलिटिकल पार्टियूं जेके स्ट्रक्चर में मौजूदु आहिनि उहे सभई हुनजो हिसो बणिजनि ऐं उनखां पोइ जेके नतीजा अचनि था उहे थियणु उसूली तौरु ईअं घुरिजे। पर जीअं चवंदा आहिनि दे आर मेनी स्लिप्स बिटवीन लिप्स एंड कप, अंग्रेजी में हिकिड़ी चवणी आहे त चांहि जे कोप ऐं चप जे विच में केतिरी जेको आहे तिरकणु मौजूदु आहे। तो नथो चई सघिजे इहो छा थींदो, छाकाणि जो मुल्क में 2 महीना अॻु में जेका सूरत हाल मई में थी चुकी आहे उनजा तमामु घणा इम्प्लीकेशन आहिनि, केसिस आहिनि ऐं हिकिड़ी कागुणी गुरमत आहे उहा जॾहिं लहण खां पोइ उनजो जेको इंतिशार आहे ऐं माशी जेके मसइला आहिनि इहे सभु पंहिंजी जाइ ते आहिनि। पर 22 खां 25 करोड़ जो मुल्क जेको आहे उहो इन तरीक़े सां नथो हली सघे ऐं सभु तजुर्बा जेके आहिनि उहे आज़माइजी ऐं नाकाम थी चुका आहिनि। हाणे गुंजाइश तमामु घटि आहे, जेकॾहिं पॉलिसी मेकर अञा बि कंहिं तजुर्बनि जे या हिननि जे आहिनि मूड में त पोइ त इहा ॾाढी ख़तरनाक ऐं भयानक सूरत हाल थींदी ऐं दुनिया में जेको माशी बहरान आहे, रिसेशन आहे, उन में मुल्क जेके आहिनि चङा भला मुल्क जेके आहिनि उहे माशी हिकप्स में हिचकिन में आहिनि। उन पाकिस्तान जहिड़ो मुल्क जेको कर्ज़नि ते IMF जी इमदाद लाइ हर क़िस्म जा जेके आहिनि मिनतूं ऐं बहाना करण लाइ तयारु आहे, उन मुल्क में तजुर्बे जी केतिरी गुंजाइश मौजूदु आहे। न हुजणु घुरिजे उसूली तौरु, पर हाणे कुझु यकीन सां नथो चई सघिजे। उमेदु इहा ई कजे थी त चूंडुनि ॾांहुं मुल्क वधंदो। जावेद साहब, चूंडुनि ॾांहुं मुल्क वधंदो, पर ख़दशा या किथे किथे इहे बि ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त हिकिड़ो आइनी तक़ाज़ो पंजाब ऐं KPK जे हवाले सां बि हो त उते बि 90 ॾींहंनि अंदरि चूंडूं थियनि जेके मुख़्तलिफ़ सबबनि जे करे न थी सघियूं। सियासी पार्टियूं बज़ाहिर त इन ई तयारी में आहिनि ऐं सॼो प्रोसेस में ई आहिनि त 90 ॾींहंनि अंदरि असेंबली डिज़ोल्व थियण खां पोइ चूंडुनि तरफ़ वञिबो, पर छा वाक़ई चूंडूं थी सघंदियूं? केतिरा ई अहिड़ा मामला आहिनि जिन जे हल थियण जी श्योरिटी अञा नून लीग पीपल्स पार्टी खे बि न मिली सघी आहे, तोड़े जो नयूं पार्टियूं बि ठहनि पियूं। ॾिसो, सभिनी मामलनि जो हल जेको आहे उहो चूंडूं थियण ई आहे, छाकाणि जो मुल्क में हिकिड़ो तमामु वॾो जेको गैर यकीनी सूरत हाल आहे, बहरान आहे, उहा जहिड़ो ई बुनियादी तौरु इहो हाणे तव्हां उनखे उन जहिड़े खे ग़लति चई सघो था त गुज़िरियल जेका हुकूमत हुई या पार्टी हुई या लीडरशिप हुई उन चूंडुनि जे मुतालबे खे जहिड़े नमूने खयो हो त उन में शायदि उनजो चूंडूं कराइणु मक़सदु न हो ऐं ॿिया घणा तमामु उनजा पंहिंजा पॉलिटिकल एजेंडाज़ हूं, पोस्टिंग ऐं तइनातियूं ऐं इहो हुयूं। पर उसूली तौरु ते मामिलो इलेक्शन्स जो ई आहे न। मुल्क में जॾहिं सूबाई हुकूमतूं न रहनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत बि जेका उहा कमज़ोर हुजे, तव्हां असेंबली जी स्ट्रेंथ ॾिसो त उहा कंहिं कानून साज़ी जे लाइ बि अख़लाक़ी तौरु ऐं पॉलिटिकली पूरी कान्हे का। इन करे तव्हांखे नई असेंबली घुरे। प्रेसिडेंट जेको आहे उनजो मुदो पूरो थियण वारो आहे पंहिंजो 2-3 महीननि जे अंदरि। तव्हांखे नओं सदर खपे। मुल्क में तमामु घणा आइनी चैलेंजिस बहरान, CCI जेका उनजी कंपोज़िशन आहे, नई आदमशुमारी जेका सेंसस आहे उहा ख़ुदि डिस्प्यूटेड थी वेंदी आहे जेसिताईं आइन में तरमीम नथी थिए। ऐं तरमीम तॾहिं थींदी जॾहिं जेके आहिनि उहे असेंबलियूं इंटेक्ट थियनि ऐं सदर जी चूंड लाइ इलेक्टोरल कॉलेज तव्हांखे खपे पूरो, जॾहिं सूबाई असेंबलियूं मुकमल हुजनि। त उसूली तौरु त सभिनी मामलनि जो हल जेका आहे नई इलेक्शन आहे, नई गवर्नमेंट आहे ऐं स्मूथ सेलिंग आहे जंहिंमें दुनियादारी सां बि IMF ॿियनि इदारनि सां बि ऐं मुल्की जेके बहरान उन्हनि खे हल ॾियण लाइ तरीक़ेकार इहो ई आहे। मुंहिंजे ख़्याल में इहे जेके थ्योरीज़ आहिनि इहे हलंदियूं साइड लाइन ते। मीडिया जी कंज़प्शन लाइ बि घणी शयूं घुरबल हूंदियूं आहिनि ऐं कुझु न कुझु खपे थो पियो 24 आवर 7 में। ज़ाहिर तजिया खपनि ऐं सवालनि मां सवाल उथारजनि ऐं सियासी पार्टियूं बि जेके आहिनि उहे इंगेज आहिनि डिबेट्स में। इन्हनि में इहे मामला हलंदा रहंदा, पर ऑप्शन तमामु लिमिटेड आहिनि। सवाइ इन जे जो फ्री एंड फेयर इलेक्शन कराए इक़्तिदार ईंदड़ हुकूमत जे हवाले कजे ऐं जेके कानूनी आहिनि घुरिजूं उहे पूरियूं कजनि ऐं सभु आइनी जेके उहिदा आहिनि उहो पंहिंजी पंहिंजी जाइ ते आइनी इदारा कमु कनि। इन खां सवाइ ॿियो को रस्तो ई कोन्हे को हाणे। जावेद साहब, PDM इत्तेहाद यकीनन हिकिड़ो अहिड़ो अलायंस हो जेको गुज़िरियल हुकूमत जे ख़िलाफ़ हो, चूंड इत्तेहाद जे हवाले सां न हुयो, पर उन बावजूदि तव्हां सम्झो था त असेंबली डिज़ोल्व थियण खां पोइ पीपल्स पार्टी ऐं नून लीग जंहिं तरह जी इलेक्शन जे हवाले सां ईंदड़ आम चूंडुनि जे हवाले सां पोज़ीशन संभाले बीठियूं आहिनि। पंजाब जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त उते तमामु घणो असां ज़रदारी साहिब खे एक्टिव ॾिठोसीं। बलोचिस्तान में उन्हनि जो तमामु घणो आहे। सिंध त ज़ाहिर आहे उन्हनि खे इहो ई आहे त सिंध मां 100% वोट उन्हनि खे मिलंदा। अहिड़े तरीक़े सां नून लीग जो सिंध में तव्हां छा ॾिसो पिया त नून लीग जो सिंध पीपल मुख़ालिफ़ इत्तेहाद को सिंध में जुड़ी सघे थो? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त
जेको सिनेरियो आहे उन में ॿई पार्टियूं को इलेक्शन इताद न ठाहींदियूं, अहिड़ी का हिस्ट्री बि न रही आहे ऐं इलेक्शन खां पोइ ई मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गॾु थींदा रहिया आहिनि ऐं जेके अपोज़िशन जूं तहरीकूं थींदियूं रहियूं आहिनि मुख़्तलिफ़, उन में बि पार्टियूं गॾु रहियूं त इलेक्शन हिकिड़े सिंबल निशान अलायंस जे हेठि विढ़ण इहो बिल्कुलु आउट ऑफ क्वेश्चन थो लॻे पियो। जीअं पीपल्स पार्टी पंजाब में पॉकेट ठाहिण लाइ ख़ासि करे जेको साउथ पंजाब आहे उन में पंहिंजा पॉकेट उनजा अॻु बि हुआ ऐं हाणे बि जॾहिं कटोर फोड़ थी आहे, खोड़ सारा इलेक्टेबल जॾहिं बेरोज़गार थिया आहिनि, ॿिए हंधि हुननि जी स्पेस न आहे, त पीपल्स पार्टी जी ख़्वाहिश हूंदी त घटि में घटि उते रिवाइव करे पंजाब जे हद ताईं 35 सीटुनि जी जेका हुनजी डील ऐं बार्गेन हले थी पई उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां अचीव कनि, जेकॾहिं अधु ताईं बि सीटूं हासिलु करे था वञनि त इहो पीपल्स पार्टी लाइ रिवाइवल हूंदो। साॻिए नमूने मुस्लिम लीग नवाज़ जेका आहे उहा बि प्रैक्टिकली सिंध खे जेका ॼण क्विट करे चुकी, उतां जी जेका सिंध जी लीडरशिप आहे मुस्लिम लीग नून जी उहा बिल्कुलु डार्मेंट ऐं नॉन एक्टिव तव्हांखे नज़र ईंदी ऐं ईअं पार्टी जो को ख़ासि ध्यानु न रहियो आहे, ॼण उन्हनि जेको आहे सो सिंध पीपल्स पार्टी जे हवाले ई करे छॾी हुई। पर ॿई पार्टियूं असर्ट कंदियूं ऐं नवां पॉकेट ठहंदा, तव्हां ॾिसंदो मुस्लिम लीग जो हिकिड़ो ॿियो जेको चंक आहे उहो जल्दी सिंध में थींदो ऐं खोड़ जेके इलेक्टेबल्स या अहिड़ा माण्हू आहिनि जेके NTPP आहिनि उहे हुन सां अलाइन थींदा ऐं नई जोड़ थींदी जंहिंमें कुझु नेशनलिस्ट पार्टियूं जेके आहिनि उन्हनि जो मां ॾिसां थो उहा नई अलाइनमेंट में मुस्लिम लीग नवाज़ सां ईंदी। मुस्लिम लीग नवाज़ अॻु बि सिंध में जेको आहे इंडोर्स ठाहींदी रही आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे त वफ़ाक़ी पार्टियूं जेके आहिनि उहे हर जाइ ते मौजूदु हुजनि, जीअं हिकिड़ो बेटर कंपोज़िशन थी सघे ऐं हिकिड़ो तवाज़न ऐं प्रेशर हुजे, ॿिन्ही पासे उन्हनि जी स्ट्रेंथ ऐं लीडरशिप मौजूदु हुजे, उन्हनि जो आवाज़ु हुजे, त इहा हिकिड़े फेडरेशन लाइ हिकिड़ी बहितर शइ हूंदी आहे। ऐं नवाज़ लीग जेका आहे उहो घणनि तजुर्बनि मां सिखी चुकी आहे, इन करे बलूचिस्तान ऐं सिंध में हुननि जो इंटेंशन त आहे, हाणे ॾिसजे केतिरो मुतहरिक तौर ते उहो उते पंहिंजो वोट बैंक ऐं लीडरशिप ठाहे सघनि था, छाकाणि तंज़ीमकारी इन्हनि जी पार्टियुनि जी तमामु घणी कमज़ोर आहे सिंध ऐं बलूचिस्तान में, बल्कि कंहिं हद ताईं त इहे गिव अप करे चुका हूंदा आहिनि उते, सवाइ चंद इंडिविजुअल्स खां इन्हनि वटि जेको आहे हिकिड़ो जेको पार्टी स्ट्रक्चर बि न हूंदो आहे। त तमामु बहितर ॻाल्हि हूंदी जेकॾहिं मुस्लिम लीग सिंध ऐं बलूचिस्तान में अचे थी, ईअं PP बि जेको आहे बलूचिस्तान ऐं पंजाब में जेकॾहिं असर्ट थी करे त मुंहिंजे ख़्याल में डेमोक्रेसी लाइ ऐं हिकिड़े मुतवाज़िन सिस्टम लाइ इहे शमूलियत ऐं उते उन्हनि पार्टियुनि जी प्रेज़ेंस हिकु बहितर ॻाल्हि आहे। जवाब साहब, नवाज़ शरीफ जी वापसी जे हवाले सां कीअं पिया ॾिसो सूरत हाल, जॾहिं त नून लीग जो चवणु आहे त नवाज़ शरीफ जी वापसी जल्दी मुमकिन आहे? जी जावेद साहब, मुझे आवाज़ अचे पियो तव्हां ताईं? हाणे अचे थो आवाज़ जी जावेद साहब, नवाज़ शरीफ जी वापसी जे हवाले सां छा सूरत हाल ॾिसो पिया? नवाज़ शरीफ वापसी में ख़्याल वर्कआउट थी चुकी आहे। नवाज़ शरीफ हिन जेका ईंदड़ इलेक्शन आहे इन में पहिरें मरहले में चूंडुनि में हिसो वठंदे नज़र नथो अचे, छाकाणि जो मियां नवाज़ शरीफ खे कोर्टनि मां क्लियर थियण ऐं उन जेका अहलियत आहे हिकिड़े जेको आहे सो MNA जो तौरु कंहिं इलेक्शन लाइ उहा थियण, उहा केसनि जे ख़तमु थियण खां सवाइ ऐं क्लियरेंस सां मुमकिन न आहे। ऐं जहिड़े नमूने सां मौजूदा जेके अदालतूं वेठियूं आहिनि, ख़ासि करे हुन में जेके स्पेकुलेशन्स आहिनि, ख़ुदि मुस्लिम लीग जी क़यादत बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चवंदी रही आहे त हाणे जी जेका सुप्रीम कोर्ट वेठी आहे ऐं चीफ जस्टिस साहिब ऐं लाइक माइंडेड जेके जजिस वेठा आहिनि उनजी मौजूदगी में शायदि मियां नवाज़ शरीफ जो जेको आहे उहो केसिस न थी सघनि, डिसाइड न थी सघनि, या वरी उन अचण खां पोइ जेके क़ानूनी घुर्जूं आहिनि उहे पूरियूं कंदे कंदे नॉमिनेशन्स जा जेके मरहला आहिनि उहे ख़तमु थी वञनि। त इन करे नवाज़ शरीफ जो नथो लॻे त पहिरें मरहले में उहो ईंदो, इन करे पार्टी जेका आहे उनखे ज़रूरु इलेक्शन कैंपेन लाइ घुराईंदी। त नवाज़ शरीफ हुन में वज़ीर आज़म जो उम्मीदवार या MNA जो उम्मीदवार मूंखे घटि में घटि ज़ाती तौरु नज़र नथो अचे। हा, ॿिए मरहले में जॾहिं सॼी रिजीम मटिजी वेंदी, चीफ जस्टिस खां वेंदे मामला खोड़ हद ताईं क्लियर थी वेंदा ऐं पार्लियामेंट में बि क्लियरिटी थी वेंदी कि मुस्लिम लीग केतिरी स्ट्रेंथ में या पीपल्स पार्टी केतिरी में आहे, अलायंस जेको आहे उहो कीअं थो जुड़े ऐं हुकूमत कीअं थी जुड़े, पोइ शायदि मियां नवाज़ शरीफ खे उन में ज़िमनी चूंडुनि जे थ्रू जेको आहे इन करायो वञे पॉलिटिकल सिस्टम में। पर पहिरें मरहले में उहो चूंडूं न विड़ी सघंदो, बाक़ी नवाज़ शरीफ खे ज़रूरु मुल्क आंदो वेंदो, छाकाणि मुस्लिम लीग वटि नवाज़ शरीफ जेको आहे उहो वोट पुलर आहे, हुनजे पुठियां ई सॼो जेको आहे पंजाब में जेका बि हुनजी मुल्क में सिंपैथी आहे, इन करे ज़रूरु हुनखे मैदान में लाहींदा जलसनि ऐं तकरीरुनि ऐं कैंपेन जी सूरत में। पर इलेक्शन में हिसो वठंदे मियां नवाज़ शरीफ जो जेका पोजीशन उहा क्लियर घटि में घटि नथी नज़र अचे। ठीक, जावेद साहब, आखिरी सवाल, KPK में ज़ाहिर खटक जो तमामु घणो वोट बैंक आहे ऐं PTI जो वोट उते तव्हांखे टुटंदे नज़र अचे थो, जेका परवेज़ खटक नई पार्टी ठाही आहे? जी, PTI जो ज़रूरु उते जेको आहे न उहो स्ट्रक्चर जॾहिं पार्टी जो न हूंदो आहे, ज़ाहिर इलेक्शन हिकिड़ो वॾो आर्ट आहे, ख़ासि करे पाकिस्तान जी जेका इलेक्शन आहे उन में वॾी हिकिड़ी एक्सरसाइज़ आहे जाइगेंटिक,
तव्हांखे तमामु घणा पैसा खपनि, तंज़ीम खपे, ऑर्गेनाइज़ेशन खपे, यूनिटी खपे, मोबिलाइज़ेशन खपे। हिकिड़ी जमात जॾहिं टुटी थी वञे, हुन वॾी मास तोड़ फोड़ थी थिए, हुन जो हिकिड़ो वॾो मुतहरिक ग्रुप या ईअं खणी जॾहिं लीडरशिप जो हिकिड़ो मुतहरिक टोलो जेको आहे, हाणे ॾिसो ॿ जेके वज़ीर आला आहिनि साबिक़, जिन खे PTI सेल कंदी रही आहे हुनजी कारकर्दगी 9 साल के में, उहे ॿई हुन पार्टी सां न हुजनि त पोइ हुनखे त हिकिड़ो डेंट पवणु फितरी ॻाल्हि आहे ऐं उहो हुते पवंदो। ऐं उन तोड़ फोड़ खां पोइ ज़ाहिर आहे वरी जेका बाक़ी बचियल ग्रुप आहे उहो बि उन स्ट्रेंथ सां इंटैक्ट न हूंदो, छाकाणि तमामु घणा मायूस थींदा माण्हू जेके शायदि हुते एलिनेशन में हलिया वञनि, वोट न ॾियनि, खोड़ सारा माण्हू ॿियनि पार्टियुनि में हलिया वेंदा, तोड़ फोड़ थींदी। ऐं इहो ख़ुदि मैसेज वेंदो त वफ़ाक़ में कहिड़ी पार्टी जेका आहे उहा इक़्तिदार में थी अचे या होॾां झुकाव आहे, त माण्हू उन हवाले सां KPK जेको आहे उन में तमामु घणी शिफ्ट थींदी रही आहे। जीअं असां बलूचिस्तान में ॾिसंदा आहियूं त जिते हुकूमत हूंदी आहे होॾे हिकिड़ी शिफ्ट थींदी आहे, KPK में बि इहा सिग्निफिकेंट शिफ्ट हूंदी आहे। हाणे जॾहिं PTI हुते न हूंदी, इंटैक्ट न हूंदी, तव्हां ॾिसंदव ॿी जेका वफ़ाक़ी पार्टी आहे हुन में शमूलियतूं बि थींदियूं ऐं वोट बि सिग्निफिकेंटली हुननि जो वधंदो। ऐं गॾोगॾु नेशनल्स जेके हुते ANP जी सूरत में मौजूदु आहिनि, JU आहे, उन्हनि जो बि वोट बैंक जेको आहे वधंदो। ज़ाहिर आहे PTI जेका आहे उहा बिग लूज़र हूंदी KPK में ईंदड़ सूरत हाल आहे। वॾी महिरबानी जावेद साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी तज़नीगार जावेद साहब सां गॾु हुननि जो चवणु हो त जमहूरी प्रोसेस खे ऐं मुल्क जी पॉलिसियुनि खे बहितर नमूने हैंडल करण जे लाइ ज़रूरत आहे त हिन वक़्तु चूंडुनि जे हवाले सां जेको माहौल जुड़ी रहियो आहे उहो बहितर नमूने थिए, त जीअं जेके कर्ज़ ॾींदड़ मुल्क आहिनि या इदारा आहिनि उन्हनि जो पिणु पाकिस्तान ते एतमाद वधे। बाक़ी मुल्क हाणे कंहिं बि वधीक तजर्बे मां गुज़रण जे हवाले सां उन्हनि जो चवणो त इन हवाले सां मुल्क जी जेका पोज़ीशन आहे उहा बिल्कुलु ख़तम थी चुकी आहे। पॉलिसी मेकरनि खे बि घुर्जे त हाणे वधीक कंहिं तजर्बे जे बजाए जेको जमहूरी प्रोसेस आहे उन में पंहिंजो इनपुट विझनि ऐं उन प्रोसेस खे हलण जे हवाले सां पंहिंजो किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जे वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।